सीन मीर जो कर ममो रिकॉर्डिंग दे आई ना हां अरे यार मां चाह तो कोई बाहर तो वनी लाइक गाड़ी न बाहर ने इते ही तवा कदम में हां जो सब खैर आप खुश बहुत जबरदस्त या साजो नो असली गेटअप में ना है ने करे मुझे न असली गेटअप बस थोड़ो चश्मो लाई ना ये गेटअप थियो असली थियो गेटअप हां ने और शाल वाल हूंदे न कारो वो बाबा हे शाल तवा जी भई आई असली शाल है जी है खणी गिची में जरा जी है जी है जियो माना घणा सीन दई आइन 4-5 सीन ओ यार यो करे उठ ना बिल्कुल जो अगर सही है फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह ये दोस्त सब बैठा है ये नौ दोस्त आयो असन मैंने जो इंटरव्यू थी वने बहुत सारे महबूब दोस्त आयो उन्हें जो ये तो बहुत दबंग आर्टिस्ट है सफा ये दबंग है सब दबंग नहीं तकरार में असन जो ड्रामे में नई एंट्री असन जो जबरदस्त साहब दबंग एंट्री बाबा असा पान आर्टिस्ट का लड़ाईंदा बाबा बाबा बस पंजाब रखो बाबा ॻाल्हि इहा आहे न त मां इहो चवंदो आहियां त असां आर्टिस्ट बि ईअं आहियूं जीअं हिकिड़े मैदान में मल लहंदा आहिनि हर को हिकिड़ो पंहिंजे वित वस आहार ज़ोर लाहींदो आहे ऐं पोइ जंहिंखे जहिड़ो ॾांहुं हूंदो आहे उहो अंदरी हणे ऐं इणी हणे संदरो हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां अॻु में छा हूंदो त वॾा ॻाल्हि कंदा त बाबा मल पोइ हा छा चवंदा मल पोइ पर हिन दौर में मल पहिरीं आहे जो कोई मल करण ई कोन ॾींदासीं त मिठ में करे माफ़ी ॾींदासीं न हूअं मतिलबु एक्टिंग जे हिसाब सां या किरदार जे हिसाब सां माना जीअं मल पहलवान हिकिड़ो पंहिंजो आहे असांजो तॾो आहे हा ॾाढो शहर आहे हिते जेकॾहिं असांखे भली दुनिया छा बि सम्झे पर जेकॾहिं असांखे कस खाइणी पई हा ऐं पाण खे हेठि करिणो पियो त हेठि करे बि हिननि दोस्तनि खे मान बख़्शींदासीं न बिल्कुलु माशाल्लाह ऐं ड्रामो त ड्रामो किरदार पंहिंजो बपू बि निभाए थो एक्टिंग आर्टिस्ट त आहियूं कोन हिननि सुणनि खां सिखूं था जेसिताईं सिखियासीं अड़ी वरी तूं छा थो चढ़ी आउटडोर में न बाबा तूं मूंसां गॾु है नी तूं मूंसां गॾु ई बाबा बाबा ऐं मुंहिंजे पीउ खे वञी लॻी हा थोरो कूल डाउन कर कूल डाउन ईअं चवंदा आहिनि त कावड़ अचे त जेको आहे पाणी जो गिलास पी छॾिजे हाणे कावड़ में कोन्हे को सही दोस्त असांजो परे खां आयो आहे मालिक हिनखे ख़ुशि रखे हिनजी मोहबत आहे असांजी परस्तार आहे तव्हांजो साईं असांजी सिक में आयो आहे तकरार ड्रामे जी तक़रीबन आर्टिस्ट हा मौला सभिनी खे सलामत रखे सिंध सलामत ऐं दादू त वरी ड्रामनि जो गढ़ रहियो आहे उहो एक्टर बि दादू सुठा पैदा कया आहिनि त वरी ड्रामे खे ॾिसंदड़ बि सुठा पैदा कया आहिनि बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे सॼी सिंध आर्टिस्ट पीढ़ीअ जो पाछो सॼी सिंध पीढ़ीअ जो पाछो बिल्कुलु जियो लाला जियो ज़िंदाबाद यार तूं हुनजो मसइलो हल कर न तूं हर बार छो थो कावड़जे हिनखे मसइलो हल कर न नज़र अंदाज छो थो करे मसइलो त बाबो मुंहिंजो चए थो कुझु फेयर एंड लवली हणंदो ई कोन छो जो फेयर एंड लवली वारनि केस कयो असांजे ब्रांड खे बदनाम कयो हे पाण तो फेर लवली हणी तो न बाबो भुलजी तो पए न तू चो ने हणी आयो अच्छा हे ना हणी क्यों मैं कसम खा मैं तकरार में आया तो मुझे नहीं पता लेकिन कारो जो रात में सिंधेदार बाबा हे सॼो क्रीम जो टप ठाहियो उन में सुतो बडी क्रीम कारो दियो हे छोड़ वाह जियो हलो हाणे आउटडोर करे अचो त असां हिते पंहिंजो सेट करे वठूं हेलो थैंक यू जानी थैंक यू हे असांजो सतार सिंधी आर्टिस्ट नी सजा कर उर्दू आर्टिस्ट हाँ जी वेद वञ यार को हण को पोचा हण को असांखे ख़ूबसूरत कर सोनो कर जियो जानी जियो